इहो सभिनी सिंध वासियुनि खे मूं फ़क़ीर जे तरफ़ां हक़ मौजूद। दोस्तो, मां उन फ़क़ीरी सिलसिले खां सवाइ राग विराग जे सिलसिले सां बि वाॻियल आहियां। मुंहिंजो जिथे बि वञणु थिए थो, काफ़ी ख़्यालनि जा माण्हू मूंखे गॾिजनि था ऐं अक्सर करे काफ़ी जलसनि में या काफ़ी कचहरियुनि में गैदरिंग में मुंहिंजो वञणु थिए थो ऐं उते काफ़ी सारियूं तक़रीरूं पंहिंजे नज़रिए जे मुताबिक़ पंहिंजे पार्टी जे तरफ़ां कयूं वेंदियूं आहिनि ऐं ॿुधंदो आहियां त जेको बि भोतार या सियासतदान MNA MPA स्टेज ते वेहंदो आहे त अक्सर करे इहे लफ़्ज़ चवंदो आहे त बाबा ही धरती जेका आहे सिंध धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। बेशक हू चवनि था त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, पर छो ईअं आहे त सभिनी सूफ़ियुनि खां मखदूम बिलावल, शाह इनायत सूफ़ी, लतीफ़ साईं उन वक़्त जे हिसाब सां जॾहिं उन्हनि वेही कंहिं भिट ते कंहिं वीरान जॻह ते सूफ़ी अज़म जो सूफ़ी सोच जो नारो हयो आहे त उन वक़्त जी स्टेट ऐं उन वक़्त जा मौलवी ऐं उन वक़्त जा माण्हू उन्हनि जा मुखालिफ़ थिया आहिनि। उन्हनि खां पंहिंजा घर छॾाया अथनि, पंहिंजा आश्रम छॾाया अथनि ऐं उन्हनि खे दरपदर कयो वियो आहे ऐं उन्हनि जी सोच ऐं उन जे फ़िकिर खे मिटाइण जी कोशिशि कई वई आहे। उन्हनि जे वञण खां पोइ वरी उहा साॻी स्टेट, उहे साॻिया मौलवी, उहे साॻिया माण्हू उन्हनि जा मोतक़द थिया आहिनि, उन्हनि जा वारस थिया आहिनि। उन्हनि दरगाहनि ते स्टेट जे तरफ़ खां बि पंहिंजा उहे जेको सिस्टम आहिनि उहे क़ाइमु दाइमु कया विया आहिनि, उन्हनि खे पंहिंजे अंडर में आंदो वियो आहे। त इहो सिलसिलो अॼु ताईं बि थींदो अचे। अॼु बि सूफ़ियुनि सां उहे ई हालतूं आहिनि, अॼु बि उन्हनि सूफ़ियुनि खे ईअं ई नज़रअंदाज़ कयो थो वञे। अॼु बि सूफ़ियुनि जा आश्रम ऐं आस्थाना उहे सूफ़ी सोच रखण वारा माण्हू कंहिं वण जे हेठां, कंहिं छपरी जे हेठां, कंहिं सादड़े सुजड़े छपर जे हेठां वेही इन तसौफ़ जी प्रचार कनि था, सूफ़ी अज़म जी प्रचार कनि था। अॼु बि उहा साॻी हालत आहे, न को उन्हनि जो को स्टेट साथ ॾिए थी ऐं मौलवी बि उन्हनि ते काफ़ी सारियूं फ़तवाऊं घटि वधि उन्हनि खे ॻाल्हाइनि था ऐं माण्हू बि उन्हनि खे जेको आहे सो तकलीफ़ूं ॾींदा रहनि था। त पोइ जेकॾहिं सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे त अॼु बि तव्हां ॾिसंदो त मदरसे खे तमामु वॾी सपोर्ट आहे ऐं असांजा जेके सूफ़ी थी गुज़रिया आहिनि उन पंहिंजे शाइरी में असांखे सूफ़ी सोच ॾिनी आहे ऐं हींअर सूफ़ी सोच जा, सूफ़ी अज़म जा काफ़ी दोस्त वारस थी विया आहिनि। गेड़ू या नीरा कपिड़ा, सावा कपिड़ा ॻिचनि में पाए, वॾियूं ॾाढ़ियूं छॾे, तस्बीह पढ़े, वॾा ज़िकिर करे कुर्सियुनि तां किरी था पवनि त बाबा इहो सूफ़ी अज़म आहे। इहो सूफ़ी अज़म हरगिज़ कोन्हे। या को गेड़ू कपिड़ो पाए ऐं वेही किथे इल्ज़ाम हणे थो त बाबा हिन तो हिन रिसालत कई आहे, हिन हीअं कयो आहे, हिन हूं कयो आहे, हिन हीअं कयो आहे। या को मुला मौलवी वेही पंहिंजे पाण खे मुर्शिद रहबर सॾाए ऐं चए थो त हिन फलाणे तो हिन रिसालत कई आहे, हिन तो हिन क़ुरान कयो आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे जे दीन मुकमिल थी चुको आहे त पोइ इन्हनि खे पंहिंजे तरफ़ खां दीन में पंहिंजूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजा ज़ाती ख़्याल टुंबड़ न खपनि त बहितर थींदो। दीन मुकमिल आहे। जॾहिं क़ुर शरीफ़ में अल्लाह साईं फरमाए थो लकुम दीनकुम वलिय दीन, ला इकराह फिद्दीन, दीन में का बि ज़बरदस्ती कोन्हे। उन लाइ उन्हनि जो दीन, तव्हां लाइ तव्हांजो दीन। फ़अतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू, मुंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, पाण ते में फ़िरका न ठाहियो। क़ुर शरीफ़ में आहे वला तस्बुल्लज़ीन यदउन मिन दूनिल्लाह फयस्बुल्लाह उद्वन बिग़ैरि इल्म। ए रसूल पंहिंजे असाबिन खे चओ त इन्हनि बुतनि खे गारियूं न कढनि जन खे इन्हनि माण्हुनि ख़ुदा बणाए रखियो आहे, मतां हू ज़िद जे करे तुंहिंजे हक़ीक़ी ख़ुदा खे घटि वधि ॻाल्हाई। त अॼु जा दोस्त वॾियूं ॾाढ़ियूं छॾे, वॾा पटका ॿधी स्टेज ते बीही ऐं तोहिन रिसालत जा या गेड़ू कपिड़ा ॻिचनि में पाए तोहिन रिसालत, तोहिन क़ुरान उन्हनि जा इल्ज़ाम हणनि था त पोइ अल्लाह साईं त फरमाए थो त इन्हनि बुतनि खे बि गारियूं न कढो। ऐं हुज़ूर करीम मशहूरु ॻाल्हि आहे त हुज़ूर जन हिकु चकर ॾींहुं गरम हुजे, पाण वञनि पिया त हिकिड़ी ॿुढड़ी माई हुजे
ऐं उनखे वॾी बंड मथे ते हुजे, उनखे खॼे न पई मथां हुज़ूर जन अची विया। उनखां पुछूं अमड़ तूं केॾांहुं निकिती आहीं, केॾांहुं थी वञी हिन गरम ॾींहं में, तोखां वज़न खॼे बि नथो। उन ॿुढड़ी चयो बाबा मुंहिंजे शहर में हिकु अहिड़ो माण्हू पैदा थियो आहे जेको पंहिंजे पाण खे पैगंबर थो सॾाए, पंहिंजे पाण खे नबी थो सॾाए ऐं चए थो त मूंखे ख़ुदा जो वही नाज़ुल थिए थो। ऐं हुन में एतिरो त इल्मु आहे, एतिरो त बनाउज़ बिला हुन में उहो जादू आहे जेको उन माण्हू सां मिले थो, उहो पंहिंजो नज़रियो मसलक छॾे उनजे मसलक में शामिलु थी थो वञे। सो उन करे मूंखे पंहिंजो नज़रियो, पंहिंजो मसलक प्यारो आहे। मां पंहिंजो ॻोठु छॾियो थी वञा, उन ॻोठ में वञा थी जंहिंमें माना इन जी का प्रचार बि न हुजे। हुज़ूर जन उनखे चयो त इहो सामान मूंखे ॾे त मां तोखे खणाए हलां। उहो हुज़ूर जन पंहिंजे सिर ते सामान खयो आहे। उहा ॿुढड़ी घटि वधि ॻाल्हाईंदी हले, हुज़ूर जन ॿुधंदा अचनि। जॾहिं मंज़िल अचे थी, उहो हुज़ूर जन पंहिंजे सिर मुबारक था सामान लाइ उन ॿुढड़ी जे हवाले कनि था। जंहिंमें रवाना थियनि था त उहा ॿुढड़ी उन्हनि खां पुछे थी त बाबा तूं केरु आहीं? त हुज़ूर जन फरमाइनि था मां उहो ई शख़्स आहियां जंहिंजे करे तूं शहर छॾियो थी वञे। छा उहो जॾहिं रिसालत मां ख़ुदि आहिनि त उहे सभु कुझु बर्दाश्त कनि था। ऐं हीअ जेके तव्हां जूं हरकतूं आहिनि, जेके पंहिंजा ज़ाती ऐं जेके ज़हर उगाछो था ॿियनि ते, इन्हनि ते मां यकीन सां चवां थो जे तव्हां चओ था असांजो अक़ीदो आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िंदा आहिनि, त पोइ उहे तड़पंदा हूंदा आहे तव्हांजो हरकतूं ॾिसी। ऐं ख़ुदा रा ईअं इस्लाम खे एतिरो तव्हां शिदत पसंदि न बणायो ऐं यकदमि गेड़ू कपिड़ा ॻिचनि में पाए ऐं पंहिंजे पाण खे सूफ़ी सॾाए अहिड़ियूं हरकतूं बंदि कयो। कपिड़ो हिन कपिड़े में कुझु बि कोन्हे रखियलु। हिकु माण्हू गेड़ू असुल आहे त सूफ़ी सोच हुअणु खपे। ऐं सूफ़ी जेका सोच आहे उहा कंहिं बि मज़हबी दायरे में नथी अचे। जीअं भिटाई फरमायो त सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइस केर, मंझां ई मंझि वड़े पधर न आयसि पेर, जनी साण सवेर थिए तन जो वाहिरू। याने कंहिं गंद खे बि साफ़ु करण वारो सूफ़ी आहे। जीअं दुनिया तरक़ी करे रही आहे, जेको गंद किचिरो आहे असां लाइ उन मां जेके गैसूं निकिरनि थियूं उहे नुक़सानकार आहिनि, पर ॿियनि मुल्कनि में उन्हनि गैसनि मां बहितरीनु शयूं यानी बिजली जहिड़ियूं शयूं बि उन मां बणायूं वेंदियूं आहिनि। त सूफ़ी उहो आहे जेको गंद खे बि बहितर करण वारो आहे। ऐं सूफ़ी हिकिड़ी हलंदड़ जाखोड़ी ऐं अॻिते वधंदड़ सोच जो नालो आहे। त सूफ़ियुनि खे मदद न कयो वञे, गेड़ू कपिड़ो पाए ऐं सूफ़ी सोच जा वारस न थियो। ऐं मुंहिंजे सभिनी जेका दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन्हनि सूफ़ियुनि खे सम्झो, उन्हनि सूफ़ियुनि जे फ़िकिर खे ॼाणो। ईअं असांजो हिकिड़ो सूफ़ी दोस्त आहे पंहिंजो मेहड़ में ख़ालिद भट्टी, ऐं उन सां बि इहो साॻियो मसइलो आहे त उनखे कंहिं न कंहिं हवाले सां तंग कयो थो वञे। त मां उते मेहड़ जी इंतिज़ामिया खे ऐं जेके बाख़्तियार आहिनि उन्हनि खे मां वेनती कयां थो, अर्ज़ु कयां थो त इन मसइले खे जांचे ऐं उनजो बहितरीनु हल ॻोल्हे। उन जो जेको आहे त कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थिए। त मां इन जेको आहे इन मीडिया ज़रिए, सोशल मीडिया ज़रिए मां सभिनी दोस्तनि खे पैगाम ॾियां थो त उते जेके बाख़्तियार धुरियूं आहिनि या जेके बसवारा आहिनि, जेका उतां जी इंतिज़ामिया आहे, उहे इन मसइले जो बहितरीनु हल कढनि या उन जी जेका सरज़मीन ॾिसी करे ऐं पोइ बहितरीनु फ़ैसिलो ॾियनि। Audio Jungle.